जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां मीरपुर माथेलो जी सुमरा कॉलोनी में। 2 ॾींहं अॻु मीरपुर माथेलो पुलिस जेको आहे सो ऑपरेशन करे 3 घर पट कया हुआ। उन्हनि मुतासिरनि हिते एहतजाज कयो आहे। अचो त उन्हनि मुतासिरनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। नाक असां ते चढ़ाई करे पंहिंजे चवण ते चुर्च ॾेई करे नाक में गुनाह असांजा इहे सभु 3-2.5 करोड़ जो नुक़सान से करे विया आहिनि। असांजी दाद कई हुजे, असांजा नाक में गुनाह, असां पाण खे बाहि ॾेई छाड़ींदासीं, असां ख़ुदकशियूं कंदासीं, असां सां इंसाफ़ थिए। कूड़ो मंशियात जो इल्ज़ाम हणी न असांखो कोई रिकवरी थी आहे न बरामदी थी आहे। मंशियात जो इल्ज़ाम हणी असां सां एॾो ज़ुल्म कयो अथनि, असां सां हक़ थिए। सुप्रीम कोर्ट खे अपील आहे असांजो नोटिस वठनि, एतिरे तक नोटिस न वठंदा एतिरे तक असांजो एहतजाज हूंदो। असां सुबुह असांजो ऐलान आहे, सुबुह असां बाईपास खे हाईवे रोड खे बंदि कंदासीं। कैमरामैन वहीद मिराणी सां गॾु सिकंदर चांडियो, अवामी आवाज़ टीवी, मीरपुर माथेलो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।